खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया, सोदो नकन सोन जो वॾा विहाऊ। मोती जे मेहराण जा तन जा तामाऊ, सामूंडी साऊ लंका लूपे आया। लंका लंका कन लय लंका ओहरिया, सुनी सुनी सोन लंका जो सुख न सामूंडियन। सुर सरी राग सुर सामूंडी। इन्हनि ते जेकॾहिं असांखे पाबंद कयो वियो आहे त इन्हनि ते ॻाल्हाइजे। जेकॾहिं ॻाल्हाइजे त इहो निजा कारोबारी सुर आहिनि। त सिंध जो माण्हू कारोबारी कहिड़ो हुयो ऐं कहिड़ो कारोबार ई हुजणु खपे। मुख़्तलिफ़ किरदार बंदर आहिनि। बंदर त वीरान थी विया आहिनि। समुंड ते वाघेरा बि आहिनि, पोर्चुगाल बि आहिनि ऐं अंग्रेज़ बि आहिनि। नयुनि सूरतुनि में हींअर असांजे समुंड ते कब्ज़ो आहे। समुंड शुरू किथां थो अचे? चए थो त खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया। खारो खेड़े वञनि था, मिठनि पाणियुनि ते मोटनि था। सोदो नकन सोन जो वॾा विहाऊ, उन्हनि खे सोन जी त परवाह ई न आहे। मोती जे मेहराण जा तन जा तामाऊ, मेहराण जे मोतियनि जा घुरजाऊ आहिनि हू। सामूंडी साऊ लंका लूपे आया। एॾा वॾा कारोबारी माण्हू दुनिया ॾिठो त हितां तड़े कढिया विया। समुंड ते कब्ज़ा आहिनि, कारोबार ते कब्ज़ा आहिनि। कारोबारी त हाणे असां रहिया ई न आहियूं। असांजी रगुनि में नशो आहे हिकिड़ी जॻह ते, ॿी जॻह ते धाड़ेवाल आहिनि, टी जॻह ते जेके सफ़ेद पोश धाड़ेवाल आहिनि। मतिलबु एॾे त असां मुंझ में, असांखे एतिरो त सवेर हिकिड़ो नौजवान मिलियो, चई त साईं इहो जेको तव्हां चओ त नशो, सोशल मीडिया बि असांजो हाणे नशो थी वियो आहे। एॾो त ग़लति तरीक़े सां असांखे नौजवान खे वठी विया आहिनि। बहरहाल ॻाल्हि करियूं था, हिते मुख़्तलिफ़ किरदार आहिनि। हिकिड़ियूं आहिनि वणझारियूं। वणझारियूं जेके वणझारनि जे लाइ तामाऊ आहिनि। ॿिया आहिनि नाखुआ। टिया आहिनि मुअल्लम। ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां ओरियां ई आणी न मेड़ियो मुअल्लम ख़बरूं, सा सुध न ॾीन जिथे वह वेद करे। अॼु बि ईअं ई आहे। परे जी ॻाल्हि ई नथा करियूं असां। ओरियां हिते जी वेझी वेझियूं ॻाल्हियूं करियूं, परे जी ॻाल्हि ई नथा करियूं। जिथे ख़तरो आहे उते जी ॻाल्हि ई नथा करियूं। मुअल्लम जो पहिरियों कमु लतीफ़ जो। जेकॾहिं लतीफ़ जे कॉन्टेस्ट, मुअल्लम कहिड़ो? जंहिं वटि इल्मु हुजे, जंहिं वटि ॼाण हुजे, उहो क़ौम खे ख़तरनि खां बचाए कीअं। त तव्हां समुंड में ॿेड़ा कहिड़े पासे, वाघेरा कहिड़े पासे वेठा आहिनि, पोर्चुगाली कहिड़े पासे वेठा आहिनि, अंग्रेज़ कहिड़े पासे वेठा आहिनि, दरियाह जा कुन किथे आहिनि। दरिया समुंड चाढ़ कॾहिं कंदो, लाह कॾहिं कंदो, वञणू कॾहिं है, वरणू कॾहिं है। अॼु जे कॉन्टेस्ट में ऐं सिंध जे माण्हूअ सां इहे जेकॾहिं असां इहो ई सुर जेकॾहिं सिंध जे माण्हूअ सां, सिंध जे माण्हूअ वटि मुअल्लम न आहे। मुअल्लम हिकिड़ो लतीफ़ जेको ॻाल्हियूं त करे वियो। असां सभई ॻाल्हियूं त करियूं था, पर उन जे रस्ते ते नथा हलूं। ऐं ॾाढो ख़ूबसूरत हलण आहे। असां में असल में छा आहे जो असां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते विकामजी था वञूं।
लतीफ़ सुर सरी राग में चयो थे तो वखर सो विहाय जो पए पुराणो न थिए। चए तो उहो कम कर जंहिंजी का बि एक्सपायरी न हुजे। वेचींदे विलात में ज़रो थिए मज़िया। चए तो जेकॾहिं बियॉन्ड द बाउंड्रीज़ तुंहिंजो इहो वखर वञे त उहो लॻे हथ खपी वञे। साका हड़ हलाए आगह जंहिंजे उबाई। चए तो उहो कम कर जो हर दौर में तुंहिंजो कमु उहो अॻियां अचे। ईअं नाहे जो लतीफ़ 300 साल पहिरियां ॻाल्हि करे वियो त उहा अॼु एक्सपायर थी वई। आऊं त चवां थो त अॼु जे दौर में त लतीफ़ ई त आहे न। घणा वरी ॾाह कुल जा चवंदा इररिलेवेंट थी वियो आहे, थी वियो हूंदो उन्हनि जे, छो जो उन्हनि जा पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। इहे आहिनि असांजा मौलम। हीअ असांजी जेका क़ौम आहे, जेका जंहिंजो हीअ हाल आहे, इन क़ौम खे छो जो हुकुमरान खे ऐं क़ौम खे रस्तो ऐं गस ॾसण वारो मौलम हूंदो आहे। ही त ॼट आहिनि न जेके हुकुमरान वेठा आहिनि, आंगूठे छाप। हाणे इन्हनि खे ॿुधाए केरु? मौलम। त मौलम त उन सां गॾु वेठो आहे, किथां ख़बर ॿुधाईंदो त ख़तरो किथे आहे। ॻाल्हि ख़तरे जी ॻाल्हि करे पियो। चए थो त ॿेड़िया ता ॿई तो न फॿंदियूं ॻाल्हिड़ियूं। ॿेड़ी हलाए थो, असां घणा ही ॿेड़ो हलाए पियो आहे, इन ॿेड़े खे इन हमरा सम्झायो, न त इहो ॿेड़ो ॿुॾी वञे। अच्छा ॿुॾे कीअं थो? चए थो त ॿेड़िया ता ॿई तो न फॿंदियूं ॻाल्हिड़ियूं। कहिड़ियूं? सॼियूं रातियूं सुम्ही भर सुखाण ॾेई, सुबह सभई पार पुछंदई ख़बरूं। चए थो तोखां ख़बरूं पुछंदा, हलाइण वारो तूं आहीं। सुखाण जो जेको स्टेरिंग आहे उहो तुंहिंजे हथ में आहे। तो ॿेड़ो ॿोड़ियो कीअं? मौलम खां पुछियो छन, जिन मौलम खां पुछियो, जिन खे के आलिम मिलिया, उन्हनि त ॿेड़ा पार करे छॾिया। पर बदकिस्मतीअ सां जो असांजो जेको सुखाण वारो जेको आहे, उहो बि असां कमज़ोर थी विया आहियूं। हाणे ॻाल्हि करियूं वणझारियुनि जी। पगाह पासे जेॾी महिल ही वञनि था, सर निसरिया पांध उतर लॻा आव पिरी, मूं तो कारण कांध सहसी सुखाऊं कयूं, सर लोहीड़ा गभिया कुसर निसरिया, तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। वणझारी पंहिंजे महबूब खे चवे थी त सरनि में गभ अची वियो आहे, आऊं बिना गभ जे। साल महीननि जा महीना ज़ालिम ॿेड़ीअ जे भोणनि। थोरी शिकायत बि करे थी त ॿेड़ीअ जे भोणनि नींहं न किजे त निसी, उभियूं ॾंभ ॾिसनि जो सिड़ ॾेई सीर थिया। वरी जॾहिं अचनि था त हिन में जेका मूंखे ख़ूबसूरत ॻाल्हि जेका अचे थी, उहा आहे औरताणी जेके कैफ़ियतूं आहिनि, जेको लतीफ़ औरताणू कैफ़ियतूं पिक्चर करे थो दुनिया जो। आऊं चवां थो त सभिनी आलमनि खे गॾु करियो ऐं हिन खे अलॻि रखियो जेको औरत थी करे। हिकिड़ो शाह गादी नशीन, उन जा पीर मुरीद आहिनि, उहो पंहिंजो सॼो कुझु छॾियो, केॾी महिल लोहारनि वटि वेहे थो, केॾी महिल वणझारनि वटि वेहे थो, कॾहिं कोरियनि वटि वेहे थो, कॾहिं थोरियुनि वटि वेहे थो, कॾहिं लाहूतियुनि, सामियुनि, कनपट, कापड़ियुनि, कनोटियुनि, कनचीरनि वटि वेहे थो वञी, जॾहिं उतां ई ॻाल्हियूं खणी थो अचे। सही जोभन ॾींहं सॼण जॾहिं सांग हलिया, रोआं रहनि न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहरे। इहा कैफ़ियत असां उधारा आणे आवंग चाढ़िया, मह ॾेई मूं आया साम्हा सियारा, उभरनि सीकारा पसियो वर ॿियनि जा। हिकिड़ी औरत आहे
जंहिंजा ॿियनि औरतुनि जा पाड़े वारियुनि जा जेके आहिनि न उहे वर अची विया आहिनि, हीअ अकेली पई घारे, हिन उधारा वॻ चाढ़िया, पोइ बि ज़ालिम आयो न। पोइ हुन जा पाड़े में जॾहिं हू ख़ुशी मल्हाइनि थियूं त हिन जे अंदर में जेके सीकारा उभरनि था, लतीफ़ उहा कैफ़ियत थो ॻाल्हि। ढोल मखणे बांहड़ी पर मखणे पांद, आऊं पंहिंजो कांध लोकां लिकी रायां। चए थी मुंहिंजो महबूब मुंहिंजे बख में हुजे ऐं सिज त उभरे ई न, काइनात जो कारवांवार धूड़ वञी पाए, पर मुंहिंजो महबूब मुंहिंजे बख में हुजे, छो जो सिज उभरियो त ज़ालिम वेंदो हलियो। ढोल मखणे बांहड़ी पिर मखणे पांद, आऊं पंहिंजो कांध लोकां लिकी रायां। गिरियो झलियो रोए मथे मोहरीअ हथड़ा, ॿेड़ीअ ते गिरियो, अॻियां हिकिड़ो काठ आहे उन में जी भांकुर विझी ऐं मोहरी बि उते ई भरिसाए, उन खे बि चंबड़ी थी पई, केॾी महिल गिरे खे जले थी। चए थी त गिरियो झलियो रोए मथे मोहरीअ हथड़ा, खूह सोदो सदो जोतो ढोलिया सिखियो। ऐं ज़ालिम अहिड़ो कहिड़ो कारोबार सिखियो हुई, तुंहिंजा त जोभन जा ॾींहं आहिनि। हिते इहे बंदर हुया, शाह बंदर, पारी नगर, केटी बंदर, बंभोर, लाहौरी बंदर, इहे बंदर हाणे वीरान थी, हाणे वञी इहो कासिम बंदर जेको कराचीअ वारो बंदर खे हाणे कासिम कयो अथऊं। सभु बंदर वीरान थी विया, छो जो समुंड असां खां खसिजी वियो। ही एॾा त अकुल जा असांजा हुकमरान जा अकाबर आहिनि जो समुंड अधु त ॿिया हलिया, ॿियनि वटि जेको आहे सो असां वटि न आहे, ॿियनि वटि आहे। हाणे समुंड जे सेवीन तनी माणिक मेड़िया, चिलर जे चोइन तन सांगोटाए सुतियूं। हाणे असांजे हवाले सांगोटाए सुतियूं, ऐं वेंदो आहियां समुंड ते, उहे वीचारा झींगा झले ॾींहं गुज़र कनि था। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं हिते समुंड ते वेठियूं आहिनि। अॻे म्याणियूं मलाहनि जूं जीअं ठकुरनि जा मऊ हुया, जीअं हिननि जा टंडा हुया मीरनि जा, ईअं मलाहनि जूं म्याणियूं हुयूं। इन म्याणीअ ते कोरी बि रहंदा हुया, थोरी बि रहंदा हुया, लोहार कुंभार, इहे वॾा हिकिड़ा बंदर हुया। बंदर जो त नालो हाणे अच्छा, हिते हिकिड़ी कोरियाणी थी चवे उनखे वणझारीअ खे, चए थी त वणझारे कांदा कोरी कांध न करी, उथियो आॾाणी आए तो गरडे गालड़ी बांहड़ी। चए थी त तूं ज़ालिम, तूं हिन वणझारे सां जेको 12 माह कोंदो, तुंहिंजो जोभन वञे पियो, तूं हिन सां छो शादी कई? तूं हिन कोरीअ सां करी आहे त आॾाणी त उठी तोखे भाकुर पाया। चए थी त वणझारे जी वेर सहसी कोरी घोरिया। चए थी त मुंहिंजे वणझारे जे मुकाबले में तो जे द्वारा कोरी आऊं सवें घोरे छॾिया। वखर विलातन जो आणे कदो ढेर, तो जहिड़ियूं तंहिं वेल ईंदियूं उधारण जे लाइ। चए थी ज़ालिम हू जॾहिं हीरा मोती मूंखे खणी आ, रुगो भाकुर न पाईंदो। असां बदकिस्मती अहिड़ा जेके वञूं था रुगो भाकुर, उन्हनि जे लाइ वखर, छो जो कारोबारी आहियूं कोन, वखर आई कोन। ॿाहिरि निकिरूं त ही हैदराबाद, ही टंडो मिठा खान, टंडो मोहम्मद खान, लाड़काणो, शिकारपुर, वापार असां वटि आहिनि कोन। खोलियूं को दुकान त उन ॾींहुं धक में असां नौजवान खायो छॾनि, या पोड़नि जा अहिड़ा कम आहिनि जो असां धंधे वारा ई न आहियूं। पोइ रुगो बांह जी सिक में लतीफ़ जे सुर सामूंडी में मूंखे जेका ॻाल्हि ऐं सभिनी सुरनि में जेको हिन जे विछोड़े में जेको रोमांस आहे, हूंदो आहे त अॼु जो शाइर त बाबा महबूब चुमी ॾे या भाकुर पाए त पोइ मज़ो अचे। हिन जा किरदार पेर पिथूं था कनि त उन्हनि पिथूं पेरनि में हुननि जो रोमांस आहे। हिननि जे किरदारनि जे विछोड़ो आहे।
विछोड़े में हिननि खे रोमांस आहे। सोहणी, ससुई, मारवी सभिनी किरदारनि में जॾहिं विछोड़े में पवनि था त उन में रोमांस ही अहिड़े तरीक़े सां चिटे थो जो कमाल आहे। ॾहा वेठा आहिनि, हाणे सुर थोरे घातूअ ते ईंदासीं। घातू कलाचीअ जो कुन आहे ऐं उन ते मच्छ जो कब्ज़ो आहे ऐं सिंध ते हींअर मच्छ जो कब्ज़ो आहे। हाणे हिकिड़ो किरदारु जेको समाज जो धिकारियल किरदारु, डिसओन किरदारु कयल मोरड़ो जेको मंडड़ो आहे, उनखे चवंदो तूं त घर वे भाॼी भाॼी आणे ॾे, असीं जाठा जवान। उन चयो मच्छ आहिनि, चए मच्छ खे मोह तूं ॾींदे छा, असीं ॾींदासीं। विया मच्छ जे मोह में, कलाचीअ जे कुन में मच्छ जे मोह में विया त ख़बर ई न पई। 2-3 ॾींहं थी विया त आया ई न। हाणे हू किरदारु जेको ऐं सभई अॼु जे दौर में बि जेके डिसओन कयल समाज जा किरदार आहिनि उहे ई समाज खे ओन कनि था। जीअं मारवीअ खे समाज डिसओन कयो त मारवीअ सॼे समाज खे ओन कयो। मारवीअ खे चऊं त पंहिंजो लोए वञी को चोए मुंहिंजो मारवड़नि खे त छांगा छिजे छेलड़ो जे कंहिंजो होए, सही वड़ोली न सोए आऊं कीअं वियसि विसरी। चए ज़ालिमनि खे चओ त अव्हांजो छेलड़ो विञाइजी थो वञे त उनजी संभाल करियो थियूं। आऊं अव्हांजो त रत जो आहियां, आऊं कीअं वियसि विसरी। पर चए थी ठीकु आहे, हू त गाफ़िल आहिनि, हुननि मूंखे धिकारे छॾियो। हाणे शायदि सम्झी छॾियो हूंदो त इहा कारी आहे। त पोइ बि चए थी त जे लूण लिङीअ लाईं चीरे चीरे चम, मूं कुर अॻे न कयो अहिड़ो कोजो कमु। जा जा दावा दम तां तां पिरत पवार जी। सोहणीअ खे बि ईअं ई समाज अॼु ताईं, अॼु जे दौर में बि चवंदा त साईं सोहणी कारी हुई या ॻाढ़ी हुई। एॾा अकुल जा अकाबर इहे सवाल कनि। मोरड़ो तो संदरो ॿधे। दलूराय सां ॻाल्हाए थो, कहाणी जेका मूं पढ़ी आहे ॾाढी इंट्रेस्टिंग। हू मंडड़ो माण्हू चयो न ही छा कंदो, चए आऊं मच्छ मारींदुसि। शर्त रखे थो म्याणियूं सभु मोखबियूं। म्याणियुनि जा सभई दलूराय जी नगरीअ में जेके बि इन कोलाचीअ जे भरिसां म्याणियूं आहिनि उन्हनि जा ॾन जेके आहिनि उहे सुंग माफ़ थींदा। वञे पंहिंजे भाउरनि खे कढण पियो, पर मारे मच्छ थो। मच्छ मारण जे लाइ हू हिकिड़ो तरीक़ो करे थो, मच्छ मारे थो, अचे थो त पोइ सभई मोरड़े खे किरदार करे ॻाइनि था। मोरड़े जे किरदार जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो बैत शाह लतीफ़ जो ई काफ़ी आहे। चए थो त जीअं झुगा असां सभु झुगा पायूं पिया, ख़ुदा जो कसम असां सभई हिकु त पंहिंजे पाण सां कूड़ ॻाल्हायूं पिया, ॿियो लतीफ़ सां त हुई। ऐं चवां थो त ही असां जहिड़ा नाकारा माण्हू ऐं हिन अज़ीम इनकलाबी अज़ीम फ़िक्री माण्हूअ जी ॻाल्हि कंदे असांखे शर्म बि नथो अचे। चए थो त जीअं झुगा पाई झोल में ईअं न मरनि मच्छ। चए थो ईअं मच्छ न मरंदो, मच्छ वॾो ताक़त वारो कई बेड़ा खाई थो वञे, तूं समुंड जे किनारे ते झुगा पाए। ख़बरदार समुंड जा किराऊं रंगिया रछ। चए थो रछ बि तुंहिंजा अहिड़ा हुजनि, रंगियल हुजनि। रंगियल कंहिंजा, इन समुंड जे मच्छ जे रत मां जा रंग। ही छाड़ू ऐं छछ अञा ओड़ाह अॻे थियो। चए थो ही त छाड़ू आहिनि ऐं छछ आहिनि, ओड़ाह पाणी जेको जिथे ख़तरा आहिनि, जिथे मच्छ आहिनि, उहो पाणी अॻियां थियो। ॻाल्हियूं जाम आहिनि, ॻाल्हियूं कंदासीं, वरी मौक़ो मिलियो त वरी ॻाल्हियूं कंदासीं। उमीद करियूं था, छो जो लतीफ़ वटि सॼी होप आहे। लतीफ़ जे सभिनी किरदारनि वटि पंध आहे, मंज़िल जी हू परवाह ई नथा कनि।
सभिनी असांजो नौजवान मूंखे जिते साईं हाणे ही साईं इहो असांजूं नौकरियूं विकिजी वियूं, साईं इहो असांजूं दाख़िलाऊं विकिजी वियूं, साईं असांजा रोड न ठहिया, बिजलियूं न ठहियूं, समुंड वियो, असांजो इहो ही दरिया विया हलिया, बंद ॿधिजी विया, पोइ बाबा इहो छॾाइणो पवंदो। मोरड़ो वारी हिमत असां में न आहे। असां वटि त ही सभई शयूं आहिनि। मोरड़ो त मंडो हुयो वीचारो, सभई गॾिजी करे हिकिड़ीअ मुठ में थींदासीं त अहिड़ा मच्छ केई मारे सघूं था। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। महिरबानी।